बाकी जेके नेमतूं हुंदियूं आहिनि उहे सब नेमतूं इन वास्ते ऐं इन ताल्लुक जी वजह खां मिलंदियूं आहिनि। अॼु असां माउ पीउ जी इज़त कंदा आहियूं, भेणनि भाइरनि जी इज़त कंदा आहियूं, रिश्तनि जो तक़द्दुस रखंदा आहियूं, रिश्तनि जी असांखे सुञाण आहे त यादि रखो ज़माने जे अंदरि जेतिरा रिश्ता आहिनि इहे सभु रिश्ता बाद में आहिनि। असांजो रिश्तो जेको मोहम्मद मुस्तफ़ा सां आहे उहो पहिरियों आहे। ऐं जेकियूं बि नेमतूं रब साईं असांखे ॾिनियूं आहिनि इन नेमतनि ते शुक्रियो अदा करणु बंदो हुजण जे नाते असां ते ज़रूरी आहे। असां सभु अल्लाह जा बंदा आहियूं। केरु केरु आहे अल्लाह जो बंदो? सभु आहियूं न। त तव्हां पाणी जो हिकिड़ो ढुक पियो न, जॾहिं हिकिड़ो ढुक त उन ते बि अल्लाह जो शुक्र अदा कंदा कयो। मानीअ जो हिकिड़ो गिराह खायो त उन ते बि रब साईं जो शुक्र अदा कंदा कयो। उलमा कुकुड़ जी मिसाल ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त इंसान जेकॾहिं तूं सिखणु चाहे त इन कुकुड़ खां बि सिखी सघे थो। त जॾहिं पाणी जो हिकिड़ो टेड़ो हिकिड़ो कतरो पीअंदो आहे, पंहिंजे हल्क में विझंदो आहे त पोइ पंहिंजे मुंहुं खे आसमान ॾेकंदो आहे। उलमा हितां हिकु नफ़ीस नुक़्तो कढियो आहे त कुकुड़ दरअसल रब जो शुक्र अदा कंदो आहे त मौला मुंहिंजी औकात न हुई, एॾी प्यारी नेमत मूंखे प्यारी। इंसान त अशरफ मखलूक आहे, इंसान अशरफ मखलूक आहे। ऐं ॿी ॻाल्हि, हिकु त अल्लाह जी नेमतुनि जो शुक्र अदा करणो आहे ऐं ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि बि ज़हन में रखणी आहे त असां जेकॾहिं सारी ज़िंदगी शुक्र अदा कंदा रहियूं असां अल्लाह जी नेमतुनि जो पूरो शुक्र अदा नथा करे सघूं। ऐं रब साईं क़ुरान में बि फरमायो त जेकॾहिं तव्हां रब जी नेमतुनि खे शुमार करणु चाहियो, ॻणणु चाहियो त ॻणे नथा सघो। ऐं मां अर्ज़ कई त असां त मथे जा वार नथा ॻणे सघूं, रब जूं नेमतूं किथे ॻणे सघूं था। यकीन ॼाणो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू को रजिस्टर खणी वेहे न ऐं सुबुह खां वठी शाम ताईं उन ते जेके रब जूं नेमतूं जारी थियूं आहिनि उन्हनि खे ॻणणु चाहे त उन्हनि खे नथो ॻणे सघे। ही अखि जेकी चुरपुर कंदी आहे, हरकत कंदी आहे, इहा रब जी तमामु वॾी नेमत अथव। इहा जेकॾहिं बीहजी वञे त अलाए छा थी वञे। असां ॻाल्हाईंदा आहियूं, असांजे ॻाल्हाइण में असांजे वात जे अंदरि जेको हिकु थुक पैदा थींदो आहे, लुआब, इहो जेको लुआब पैदा थींदो आहे। मुंहिंजी हिकिड़े हमराह सां मुलाक़ात थी, उहो आगा खान हॉस्पिटल वञे पियो। मां चयो त बाबा छाजे लाइ? वॾो अमीर तरीन माण्हू हुयो ऐं तमामु पढ़ियल लिखियल माण्हू हुयो। बाबा छाजे लाइ वञे थो? जैसे मूंखे हिकिड़ो मर्ज़ लॻी पियो आहे। मां पहिरें बि हिकिड़ो महीनो जे आगा खान में एडमिट हुयुसि, हाणे 2-3 महीननि खां बाद वरी उहा साॻी तकलीफ़ थी पई आहे, वरी वञा थो पियो। मां चयो बाबा छा मर्ज़ लॻो आहे तोखे? चए साईं मूंखे वात जे अंदरि ख़ुश्की पैदा थी पई आहे। हे जेको वात में जेको लुआब पैदा थींदो आहे, लुआब जंहिंजी वजह खां ॻाल्हाइण ज़बान असांजी हरकत करे थी ऐं ॻाल्हाइण आसान थी वञे थो। छो तो इन में रुकावट अची वई आहे ऐं लुआब सही तरीक़े सां तयारु नथो थिए। जेको हिकु ऑटोमेटिक ऐं हिकिड़ो इंतिहाई आला क़िस्म जो इहे चओ त थर्मामीटर कैलकुलेटर आहे। असां डॉक्टर वटि वेंदा आहियूं, डॉक्टर सॼो बुखार चेक कंदो आहे न थर्मामीटर सां, बगल हेठि रखंदो आहे या ज़बान हेठि रखंदो आहे। इहो त हथरादू आहे मुंहिंजा दोस्तो, ऐं उनजी लिमिट महदूद आहे। लेकिन ज़बान केतिरो आला मयार जो थर्मामीटर आहे। का शइ तव्हां सिर्फ़ वेझो आणो था, इहा सिर्फ़ टच करे थी, टच करण खां फौरन बाद ॿुधाए थी त गरम आहे या थधी आहे। उहा शइ जेका जो ज़ाइक़ो कौड़ो आहे, मिठो आहे, तिखो आहे, फिको आहे, एॾो आला क़िस्म जो थर्मामीटर आहे। बहरहाल ये रब जो नेमतूं आहिनि, इन नेमतनि ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्रियो अदा करणो आहे ऐं हर घड़ी शुक्र अदा कंदा कयो। क़ुरान मजीद फुरकान हमीद में मुझे रब इहो त फरमायो त तव्हां पंहिंजे रब जी नेमतनि ते शुक्र अदा कयो, उनखे ॻायो, उनजो चर्चो कयो ऐं गॾो गॾु इहो बि फरमाए त तव्हां अल्लाह जी नेमतनि खे शुमार नथा करे सघो। लेकिन मुंहिंजा दोस्तो कुझु नेमतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तमाम आला दर्जे जी हूंदियूं आहिनि, तमाम आला दर्जे जी हूंदियूं आहिनि।
जे ता पंजी औलाद ते खर्च कंदा आयो ता पंजी औलाद ते खर्च करे रहा हो जो करे ता जताइंदा ना हो लेकिन बाज़ औकात का एड़ी कीमती शय पंजी औलाद के दई रहा हुंदा आयो ऐं के चवंदा त बाबा ही मुजी खानदानी विरासत में मुखे मिलियल आहे या मां अमानत जे तौर ते तोखे ॾियां थो पियो तोखे अॻिते या औलाद में पंहिंजी में हलाइंदे रहणी आहे ताकि क़यामत ताईं असांजी जेका औलाद ईंदी रहे उन में असांजी विरासत तक़सीम थींदी रहे ये बादशाहों जी गालियूं आहिनि उहे बादशाह अक्सर अहिड़ियूं विरासत वारियूं शयूं पंहिंजी नस्ल दर नस्ल हलाईंदा आहिनि ऐं उन ॻाल्हि खे उहे अहसान जे तौर ते चवंदा आहिनि इहो असांजो तव्हां ते वॾो अहसान हूंदो अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल मजदहू जेके पंहिंजूं नेमतूं पंहिंजे ॿारनि खे ॾिनियूं उन्हनि नेमतनि मां हिकिड़ी नेमत मुंहिंजे रब अहिड़ी ॾिनी जंहिं नेमत के बतौर एहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त बयान कयो आहे ऐं उहा नेमत छा आहे उहा नेमत आहे अल्लाह जो प्यारो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिनहुम तहकीक अल्लाह मोमिनन ते वडो एहसान कयो जो उन्हनि खे उन्हनि जी ज़ातन मां हिकिड़ो रसूल अता फरमाए एहसान जी जज़ा एहसान आहे एहसान जी जज़ा अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल मजदहू असा के पंहिंजो महबूब ॾेई करे एहसान कयो आहे ऐं असां वटि उन एहसान जे बदले में का अहिड़ी शइ न आहे जेका हुनजे मुक़ाबले जी हुजे सब नेमतूं उन खां बाद आहिनि बस एतरी ॻाल्हि समझो मुंहिंजे रब के शुक्रगुज़ार आजिज़ बानो पसंद आए तकब्बुर ऐं गुरूर करण वारो बानो पसंद आहे ही जेका असां मिलाद जी महफिल सजाई आहे ना या आजिज़ी जी निशानी आहे या इनकिसारी जी निशानी आहे या मोहब्बत जी निशानी आहे असां या महफिल मिलाद सजाए अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में दिल जे अंदर ये अर्ज गुजार हुंदा आहियूं त मौला मूं वटि को नेक अमल ना है मां ॾाढो गुनाहगार वानो आहियां पर या रब्बुल आलमीन तू जेको पंहिंजो महबूब नबी असां के ॾेई करे असां ते एहसान कयो मां उन एहसान जो सिर्फ शुक्रिया अदा करे रहियो आहियां ऐं महफिल सजाए करे जेको एहसान तू मूं ते कयो मां उन एहसान खे बयान करे रहियो आहियां छो जो तू जेको एहसान कयो आहे उहा तुंहिंजी तमाम वॾी नेमत आहे तुझो तमाम वडो इनाम आहे मां सिर्फ उन इनाम के गाए रहो आया मां उन इनाम ते फखर करे एक खुशी महसूस करे मानू के बुधाए रहो आया त ए अल्लाह जा बानो ए अल्लाह जे महबूब जो कलिमो पढ़न वारो ए सच्चे नबी के सच्चो नबी मञण वारो ए सच्चे कुरान के मञण वारो ए सच्चे माबूद पर हक के सामो सरब सुजूद थियण वारो ए सच्चे नबी ते दुरूद और सलाम पढ़न वारो जने रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो मुबारक महीनो अची वने उहे त रब साईं जो शुक्र हर घड़ी करण घुर्जे पर जने रब्बिल अव्वल जो खास महीनो इंदो आहे ए खास ये दी इंदा हन ए ये खास घड़ियों जो हन त वा याद ताजी थी वेंदी आहे केड़ी याद जेका याद अल्लाह रब्बुल इज्जत एहसान जे तौर ते असा पे फरमाई दुनिया जे अंदर भी मानो मजाजी मोहब्बत करदा हन पर पंहिंजो महबूब कह के न दींदा हन रब साईं सच्चो महबूद आहे ऐं मुझो हबीब सच्चो महबूब आहे याद रखो असां जरे चवंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जरे असां यो कलिमो पढ़ंदा आहियूं त यो कलिमो पढ़ी असां शिरक जो जंगू भरी छड़ींदा आहियूं छो जो अल्लाह वो आहे जेको माबूद आहे ऐं रसूल वो आहे जेको मुहम्मद आहे मोहम्मद करीम रसूल आहे जॾहिं असां रसूल पंहिंजे नबी खे चयोसे त शिरक जा सारा जेके भी इश्कालात हुआ जेके भी एहतमालात हुआ जेके भी सोचूं जेके भी वहम जेके भी फिक्रूं हुयूं सब जो सब खत्म थी हुयूं एक गाल याद रखजो हिकड़ी हुंदी आहे इबादत ऐं हिकड़ी हुंदी आहे इज्जत इज्जत ऐं इबादत में फर्क आहे जेको इन फर्क के समझी वेंदो वो अबू बकर सिद्दीक जो गुलाम थी वेंदो जेको इन फर्क के समझी वेंदो वो उमर फारूक आजम जे रस्ते ते हुंदो जेको इन फर्क के समझी वेंदो वो उस्मान गनी जो आशिक हुंदो जेको इन फर्क के समझी वेंदो वो मौला अली जो आशिक हुंदो ऐं जेको इन फर्क के न समझी सकंदो वो शैतान जे पोयूं हुंदो
तहां ॾिसो रब्बे करीम जल्ल मजदहू जी शैतान इबादत कंदो हो या न कंदो हो? चप्पे चप्पे ते उन सजदा कया, लेकिन रब्बे करीम जल्ल मजदहू जॾहिं हुक्म फरमायो त आदम के सजदो करो, सभिनी फरिश्तनि खे हुक्म ॾिनो वियो न, आदम के सजदो कयो, त शैतान इब्लीस इबादत ऐं ताज़ीम, इबादत ऐं इज्जत जे फ़र्क़ के समझी न सघियो। छो जो रब साईं जेको चए पियो त आदम के सजदो कयो, त मुंहिंजो दोस्तो इहो इज्जत जो सजदो हो, इहो ताज़ीम जो सजदो हो, इहो रेस्पेक्ट जो सजदो हो, इहो इबादत जो सजदो न हो। छो जो मुझो रब कहीं बे जी इबादत जो हुक्म नथो ॾेई सघे, मुझो रब कहीं बे जी इबादत जो हुक्म नथो ॾेई सघे। छो जो इबादत जे लायक सिर्फ अल्लाह जी ज़ात आहे, बस अल्लाह खां अलावा को माबूद ना है, अल्लाह खां अलावा कहीं बे के सजदो जायज ना है, सजदो सिर्फ रब जी ज़ात किया है। त पोइ मां तहां खां पुछां थो त जॾहिं सजदो सिर्फ रब जी ज़ात के करणो आहे, त पोइ रब पाण आदम अलैहिस्सलाम जे लाइ फरिश्तनि खे छो चयो त आदम के सजदो कयो? वो सजदो इबादत जो सजदो ना हो, वो ताज़ीम जो सजदो हो, वो इज्जत जो सजदो हो। मुझो रब फरिश्तन के बुधाइण चाहे पयो ताए फरिश्तो तहां मुझी इबादत कयो था, तहां मुझी तस्बीह तकदीस बयान कयो था, तहां वरी शान वारा आयो, मुखे तहां जी इबादत पसंद आहे, पर मां जमीन ते पंहिंजो एड़ो नायब मोकलण चाहियां थो, एड़ो खलीफो पैदा करण चाहियां थो जंहिं जी औलाद मां मोहम्मद मुस्तफा जड़ो महबूब ईंदो, जंहिंजी औलाद मां हसन हुसैन जड़ा शहजादा इंदा, जंहिंजी औलाद मां फातिमा ज़हरा जड़ी जन्नत जी ज़ैफ़न जी सरदार इंदी। तो शैतान उनी ताज़ीम ऐं इबादत जे विच में फ़र्क न करे सघियो ऐं गुरूर में अची वियो ऐं तकब्बुर में अची चई त अल्लाह ख़लक़तनी मिनन नारि व ख़लक़तहु मिनत तीन, तू त मूंखे बाहि मां पैदा कयो आहे ऐं आदम के मिट्टी मां पैदा कयो थी, मां बाहि जो पैदा थींदड़ मिट्टी जे पैदा थियण वारे के सजदो कीअं करा? शैतान दरअसल बाहि खे अफजल समझे पियो ऐं उनजी नज़र बुलंदी रे हुई, मुंहिंजो त बाहि बुलंदी रे हूंदी आहे, मुंहिंजा शोला मथे वेंदा आहिनि, उहो इन्ही ॻाल्हि खे त ॾिसे पियो त मिट्टी हेठि हूंदी आहे, बाहि मथे वेंदी आहे, लेकिन शैतान बदबख्त इन शइ खे न समझी सघियो त बाहि में गुरूर हूंदो आहे, मिट्टी में आजिज़ी हूंदी आहे, बाहि में तकब्बुर हूंदो आहे, मिट्टी में इनकिसारी हूंदी आहे। बाहि खे तव्हां जॾहिं ॿारींदो भले तव्हां माचिस जी तीली जो जेको मसाले वारो पासो आहे उहो हेठि कयो, हेठि करे तव्हां ॿारियो तॾहिं बि तव्हांजे हथ खे साड़ींदी, हालांकि तव्हांजो हथ मुंहिंजो मोहसिन आहे, लेकिन बाहि पंहिंजे मोहसिन खे बि नथी बख़्शे, पंहिंजे मोहसिन खे बि साड़े थी ऐं मिट्टी में आजिज़ी आहे। तव्हां मिट्टी जी हिकु मुठ खणो ज़मीन खां, उनखे भले आसमान में उछालियो, वरी बि मिट्टी ज़मीन ते ईंदी। रब साईं ता इनी आजिज़ी के ॾिसे पियो, इनी इनकिसारी के ॾिसे पियो ऐं शैतान पंहिंजी बुलंदी के ॾिसे पियो, पंहिंजे गुरूर खे ॾिसे पियो। त रब साईं जॾहिं ॾिठो त इहो बदबख्त मुंहिंजे नबी जी ताज़ीम नथो करे, मां त इनखे इबादत जे लाइ न चयो आहे, मां त इनखे ताज़ीम जे सजदे लाइ चयो आहे। जिब्राइल करे थो पियो, मीकाइल करे थो पियो, इसराफील करे थो पियो, सभु फरिश्ता करनि था पिया, इहो छो नथो करे? इनके दिल में गुरूर आहे, तकब्बुर आहे ऐं हदीस कुदसिया मुझे महबूब नबी फरमाए तो, अल्लाह रब्बुल इज्जत इरशाद फरमाए तो, अर्रिदाई किब्रियाई अतकबीरु किब्रियाई, रिदाउ किब्रियाई, तकब्बुर जेको है तकब्बुर किब्रियाई रब से फरमाए तो यह मुझी चादर आहे, इनके छिनण जी कोशिश न करो। तकब्बुर सिर्फ उनी ज़ात जे लायक है, बस वडो असां नमाज शुरू कंदा छा चवंदा अल्लाहु अकबर, छा चवंदा साईं अल्लाहु अकबर। असां भले ॻोठ जा सरदार हुजूं, असां भले थाणे जा सूबेदार हुजूं, असां चाहे दुनिया जे केतिरे वॾे मनसब ऐं मकाम ते फाइज़ हुजूं, पर जॾहिं नमाज पढ़ण जे लाइ ईंदा आहियूं पंहिंजे सारे गुरूर, पंहिंजे सारे तकब्बुर खे पोइ ते रखंदा आहियूं। छा चवंदा आहियूं अल्लाहु अकबर, सभ खां वॾो
चो बुलंद आवाज़ सां सब खां वॾो अल्लाह है। ऐं नमाज पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं नमाज जी इंतहा के पहुचंदा आहियूं सजदे में वेंदा आहियूं असांजे जिस्म जो सब खां मथियों हिस्सो पेशानी उन्हीं खे असां ज़मीन ते रखंदा आहियूं ऐं छा चवंदा आहियूं सुभान रब्बियल आला। पाक आहे उहा ज़ात जेका सब खां बुलंद आहे। आदम अलैहिस्सलाम जे खमीर में इहा आजिज़ी हुई। आदम अलैहिस्सलाम जे खमीर में यह इनकिसारी हुई इनी इनकिसारी इनी आजिज़ी उनी अरबी सरदार जा कदम बोसी कई जै सरदार जो मिलाद जैसा मल्हाए रहा है। वो महबूब करीम अलैहिस्सलाम सजदे में वञी करे रब जी बारगाह में असा गुनाहगारन जे लाइ बख्शिश दुआऊं कंदो हो। मौला मुझी उम्मत अल्लाहुम्मा अग़फिर ली उम्मती। हदीसन में चेतो तो महबूब साईं जी जने विलादत बासादत थी साईं जी पैदाइश मुबारका थी तो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थींदे ही पंहिंजी पेशानी के सजदे में रख ऐं साईं जन जो दायूं बयान करन थियूं तो असां जने कन लगाए बुधो से तो महबूबन जी ज़बान ते हो रब्बी हबली उम्मती रब्बी हबली उम्मती। ए मौला या जका मुझी उम्मत थी ना गुनाहगार या मुझे हवाले करे या मुझे सुपुर्द करे छॾे बिला तमसील सिर्फ समझाइण जे लाइ अर्ज़ कया थो। एक कुकड़ी हुंदी आहे न कुकड़ी मुर्गी उनजे नंढा नंढा बच्चा हुंदा आहिनि जेकॾहिं को बाज़ को शिकरो उनजे बच्चन जे वेझो अची वञे ऐं उनखे नुक़सान पहुचाइण चाहे त उहा मुर्गी छा कंदी आहे साईं शोर तो मचाईंदी है पर पंहिंजा खंभ खोले पंहिंजे बच्चन के पंहिंजे खंभनि हेठां लिकाए वठंदी आहे। उन मुर्गी के पंहिंजे खंभनि ते वॾो नाज़ हूंदो आहे त ये खंभ मूंखे मुंहिंजे रब सेफ्टी जे लाइ ॾिना आहिनि पंहिंजे बच्चन जे लाइ खंभ फैलाए छॾींदी आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेको रसूल तव्हांखे मूंखे ॾिनो आहे न अल्लाह रब्बुल आलमीन जेको महबूब असा के दिनो आहे ना उन्हीं के रहमत लिल आलमीन जो ताज पाराए मोकलियो आहे। ता दिसो गौर कयो ना समझो गाल के साईं जन पैदा थी जो रब्बी हबली उम्मती एड़ी केड़ी ताकत आ साईं वटो साईं जो रब्बी अल्लाह अल्लाह एड़ी सारी उम्मत मुझे हवाले कर का पावर आए ना साईं। ता जा असा जा बार भी तो पैदा थीना है ना वे तो पैदा थी रोईंदा आहिनि पोइ उनखे कुछ खारायो पियारियो वेंदो आहे गुटी वुटी ॾिनी वेंदी आहे दाइन जा मख़सूस तरीक़ा हूंदा आहिनि उनजे मुताबिक़ पोइ वञी चुप कंदा आहिनि। पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मड़ सय्यदा आमना रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी पाण अम्मा हलीमा वटि साईं 7 ॾींहं विया 6 ॾींहं अम्मा आमना वटि रहिया हुया साईं। अम्मा आमना चेती त 6 ॾींहंनि में मां कंहिं हिकु घड़ी भी पंहिंजे बचड़े खे रोईंदे न ॾिठो। ऐं महबूब साईं जो चाचो हज़रत अब्बास जॾहिं मुसलमान थियो त उन्हनि पंहिंजे महबूब करीम जी बारगाह में पाण ॿुधायो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जॾहिं पैदा थिया हुयो त मुंहिंजे बाबे अब्दुल मुत्तलिब मुखे एकड़े कम सां सय्यदा आमना ने मोकलियो हो। मां जॾहिं घर आयुसि त मुंहिंजे दिल में तमन्ना पैदा थी त पंहिंजे भाइटे खे ॾिठी वञा। पाण फरमाईंदा त जॾहिं मां तव्हांजे पींघे जे वेझो आयुसि त मां ॾिसी हैरान थी वियुसि त तव्हांजे मुबारक अखड़ियूं जेके आहिनि आसमाननि ते आहिनि रात जो वक़्तु हो ऐं आसमाननि जो जेको चंड आहे कॾहिं हिन पासे वञे थो कॾहिं हिन पासे वञे थो कॾहिं हेॾे वञे थो कॾहिं होॾे वञे थो ॼण त जे लगड़ हूंदो आहे न लगड़ ऐं लगड़ जी डोरी कंहिंजे हथ में हूंदी आहे ऐं डोरी वारो जीअं डोरी खे छिकींदो आहे जंहिं पासे छिकींदो आहे लगड़ पंहिंजो रुख उन पासे कंदो आहे ईअं लॻे पियो त ॼण हिन चंड जी डोरी तव्हां महबूबनि जे हथ में आहे तव्हां महबूबनि जी आंगुरी जेके पासे वञे थी चंड उन पासे इशारा करे थो। या महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुबारक शान। अजकल मानू इन्हीं चक्रन में पैजी वया आहिनि त नबी साईं नूर आहे या बशर आहे।
साईं के गैब जो इल्म आहे या ना है, हाजिरा या नाजिरा, खुदा जो वास्तो थो यार, इन्हीं चक्रन खां निकरो, इन्हीं चक्रन में मुझे महबूब जी शान के न नापो, मुझे महबूब जी शान कुछ भी हो। सब खां वधीक वेझो मुझे नबी सां गॾु जेको रहियो न अबू बकर सिद्दीक रहियो। वो अबू बकर सिद्दीक जो सफर हज़र में महबूब सां गॾु हूंदो। एक हदीस मुबारका में आ हज़रत अबू बकर सिद्दीक चए थो त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़ो मूंखे इरशाद फरमायो कि या अबा बकर, ए अबू बकर, लम यारिफनी हकीकती गैर रब्बी, त मुंहिंजी हकीकत के, मु मोहम्मद जी हकीकत के मुझे रब का सिवा को नथो जाने। अबू बकर सिद्दीक इहो न सोचो त नबी नूर आहे या बशर, तू ऐं मां सोचूं। अबू बकर सिद्दीक इहो न सोचो त नबी साईं इल्म गैब आहे या ना है, तू असां सोचूं। अबू बकर सिद्दीक इहो न सोचो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान केतरी आहे, न न उन पंहिंजो ज़हन इहो ठाहियो त महबूब साईं शान वारो आहे। जॾहिं महबूब साईं शान वारो आहे त बस तव्हां ॾिसो अबू बकर सिद्दीक के सिद्दीक जो लक़ब महबूब जे दरबार खां मिलियो। कीअं मिलियो? महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया न, महबूब साईं जॾहिं मेराज ते विया, अल्लाह रब्बुल इज्जत जी मुलाकात जे लाइ विया। मुलाकात खां पहिरें मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं आया। मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं कमो बेश 1 महीने जी मुसाफत आ, 1 महीने जो फासलो आ। जॾहिं कंहिं तेज रफ्तार घोड़े ते वञो, को सफर करे वञे था, आराम सां वञे था, केतिरा महीना लॻी वञे। महबूब करीम रात जी 1 घड़ी में सैर करे मोटी आया। सुबह जो अची अरबन जे साम्हूं बयान कयूं। अबू जहल भी इहा ॻाल्हि ॿुधी। अबू जहल के मौक़ो मिली वियो। उन चयो त अॼु त वॾो ज़बरदस्त मौक़ो मिलियो आहे। ऐं जंहिं महफ़िल में महबूब साईं इहा ॻाल्हि बयान कई, उन महफ़िल में अबू बकर न हो। अबू जहल चयो त सभ खां वधीक इन जी मोहम्मद करीम जी जेको मोहब्बत जो नगमो अबू बकर गाईंदो आहे ऐं सभ खां वधीक मदद में उहो कंदो आहे। अॼु अबू बकर इन महफ़िल में न आहे, मां जल्दी जल्दी वञा अबू बकर जे घर ऐं अबू बकर के वञी करे माज़अल्लाह माज़अल्लाह मोहम्मद करीम जी शान जे मुतालिक अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां जे अबू बकर मुंहिंजी ॻाल्हियुनि में अची वञे। इहो सोचे अबू जहल काॾे वियो? अबू बकर सिद्दीक जे घर। दरवाजे के दस्तक ॾिनई, अबू बकर सिद्दीक ॿाहिरि निकितो। अबू जहल चयो त अबू बकर, तू ॾाढियूं सचायूं बयान कंदो आहे पंहिंजे नबी जूं। अॼु ख़बर अथई तुंहिंजे नबी छा ऐलान कयो आहे? अबू बकर चयो त न, अॼु मुंहिंजी हाज़िरी न आहे, थी ॿुधायो छा ऐलान कयो आहे महबूब साईं? अबू जहल चयो त अबू बकर, तुंहिंजो नबी इहो ऐलान करे तो पियो त अॼु रात जेका गुज़री, रात जी 1 घड़ी में वो मक्के खां मुल्क शाम ताईं सैर करे आयो आहे। राते रात वयो ऐं राते रात मोटी भी आयो। माज़अल्लाह, केॾो वॾो कूड़ आहे। इहा ॻाल्हि कंहिं चई? अबू जहल। अबू बकर सिद्दीक चयो त इहा ॻाल्हि तव्हांखे कंहिं ॿुधाई आहे? चयो त तव्हांजे नबी ॿुधाई आहे। अबू बकर सिद्दीक चयो त जेकॾहिं मुंहिंजी हबीब ॿुधाई आहे त पोइ सच फरमायो अथनि। अबू बकर तस्दीक जी ॻाल्हि न कई। अबू जहल खे ईअं न चई न यार एॾी वॾी ॻाल्हि तो करे, बी मां पुछी त अचां साईं खां, मतिलबु तूं कूड़ ॻाल्हाईंदो हुजे। महबूब ने इहा ॻाल्हि चई बि आहे या न आहे चई? ज़ाहिरी तौर पे अकल में ॻाल्हि अचे थी, नथी अचे ज़ाहिरी तौर ते त 1 महीने जी मुसाफ़त रात जी 1 घड़ी में कीअं थी सघे थी? लेकिन अबू बकर सिद्दीक चयो त जेकॾहिं मुझे महबूब नबी चई आहे इहा ॻाल्हि त मां अखियूं बंदि करे यकीन कयां। ताज जी मिलाद जी महफिल में तव्हांखे इहो इल्मी मोती ॾिनी थो वञा। अॼु खां बाद तव्हां कंहिं सां उथो विहो, कंहिं महफिल में विहो, कंहिं मजलिस में विहो, जेकॾहिं को तव्हां खां इज्जत मुस्तफा ते सवाल करे, अज़मत मुस्तफा ते सवाल करे ऐं तव्हां खां दलील घुरे त तव्हां समझी वञो त तव्हांजो इन महफिल में को कम न आहे। छो जो जेकॾहिं तव्हां उन महफिल में वेठो, जंहिं महफिल में तव्हां अज़मत मुस्तफा बयान कयो था ऐं तव्हां खां सवाल पुछो वञे त दलील छा आहे? याद रखो, असां वटि दलील जी का घटिताई न आहे। पूरो कुरान मुस्तफा करीम जी शान में दलील आहे। लेकिन कुरान के पढ़ण वारी अख भी तो हुजे।
उन कुरान के समझण वारो दिमाग भी तो हुजे, उन कुरान के संभालण वारो दिल भी तो हुजे। सारो कुरान मुझे महबूब नबी जी शान है, सारो कुरान मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जी नात है, मुझे आका करीम अलैहिस्सलाम जी सिफत है। पर मां गाल तहां के बुधाया तो बियो खुश अकीद की जी, दिल जी पाकीज़ की जी, दिल जी सफाई सुथराई जी। जेकरे तहां अजमत मुस्तफा के बयान करो कि जो ता मुझे मुस्तफा करीम जी शान ही है, तहां का कोई दलील घुरे तो याद रखो इज्जत ते दलील घुरण शैतान जो तरीको है। मुझे रब फरमायो आदम के सजदो कर, इज्जत आदम जी गाल हुई ना, इज्जत नबी जी गाल हुई ना, अजमत नबी जी गाल हुई ना। जिब्राइल सजदो कयो, फरिश्तन जो सरदार थी वयो, मिकाइल सजदो कयो, अफजल फरिश्तो थी वयो, इसराफिल सजदो कयो, उनकी अजमत मिली वई। जय जय सजदो कयो, मुझे रब उनकी इज्जत दई छड़ी। जय इज्जत ते सवाल कयो, अजमत ते सवाल कयो, छा मुझे रब बट अजमत ते दलील ना हुई छा? शैतान जदे चयो त तू मुखे मिट्टी का पैदा, मुखे बाह में पैदा कयो थी, उनके मिट्टी में पैदा कयो थी, मां उनके सजदो किए कया? रब चाहे हा तो उनके दलीला नहीं सके पियो, रब बट दलील जी घटताई थोड़ी आ। लेकिन रब साईं फैसलो कयो, दलील न दी रब साईं, अल्लाह रब्बुल इज्जत दलील न दी, अल्लाह रब्बुल इज्जत फैसलो कयो। अयो फैसलो छाओ त वन अज खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं तो ते लानत। त अज़मत मुस्तफा ते दलील ना घुरणी। असा आशिक आहियूं बाबा, असा छा आहियूं? आशिक दलील न घुरंदो आहे। जंहिंखे दलील पढ़णी आहे तो ताज़ो वुज़ू करे मस्जिद में वञे, अल्लाह जो कुरान पढ़े, सूरह फातिहा का वठी वन्नास से पढ़े, का आयत न समझे तो असांजी बारगाह में अचे, असां ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। उलमा वेठा आहिनि, अल्लाह से ऐलान कयो फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। ताके जेकरे का गाल समझ न थी अचे तो अचो अहले इल्म वटि, अहले इल्म मौजूद आहिनि अल्हम्दुलिल्लाह। असां मुसलमान, असां सुन्नी लावारिस न आहियूं, असांजा वारिस उलमा मौजूद आहिनि। जेकरे का गाल न समझ ईंदी त असां उन्हनि खां पुछंदासीं, समझंदासीं, पर मुस्तफा करीम जी अज़मत ते दलील न घुरंदासीं। छो जो दोस्तों जेको दलील घुरंदो आहे ना, मां वडो ऑथेंटिक ऐं क़ाबिल एतमाद ऐं मजबूत फार्मूलो तव्हांखे ॿुधायां थो। जेको दलील घुरंदो आहे ना, दलील अज़मत ते जेको दलील घुरंदो आहे, उहो दलील खां कॾहिं मुतमइन न थींदो आहे। छो जो उनजे दिल में काराइण हूंदी आहे, उनजो दिल कारो हूंदो आहे। जेसि ताईं दिल साफ़ न थींदो, मुस्तफा करीम जी मोहब्बत उनमें ईंदी कोन। मुखे बुधायो अबू जहल छा भला दलील न घुरियो नबी साईं खां? बेशुमार दलील घुरियई। एतिरे ताईं जो हिकु दो पंहिंजे हथ जे अंदर कंकरियूं खणी आयो, कंकरियूं नंढा नंढा पत्थर खणी आयो। अचे त बुधायो साईं, बुधायो मुंहिंजे हथ में छा आहे? महबूब साईं चयो त मां बुधाया तुंहिंजे हथ में छा आहे? जेको तुंहिंजे हथ में आहे उहो तोखे बुधाए त मां केरु आहियां? केॾी वॾी दलील आहे, केडी वडी दलील आहे। मुस्तफा करीम जी अजमत आहे ना इनमें। उन जो त जेकर इए थी वने त वाह वाह, अने उनजी मुट्ठी बंद हुई, उन कंकरीन पढ़ण शुरू करे दिनो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। ताया जात जेका तुझे सामो बैठी आई है, अल्लाह जो पैगाम खणी आई है, त अल्लाह वहदहु ला शरीक है, ऐं इहो मोहम्मद करीम मुंहिंजो सच्चो रसूल है। कंकरीन पढ़ियो, दलील मिली वयस। छा अबू जहल कलमो पढ़ियो मुसलमान थियो? न थियो। हे जेके तहां का दलील घुरंदा है ना, ये तहां जे अकीदे के कमजोर करण जे लाइ। छो जो उनके खबर है त जंहिं खां मां दलील घुरां तो आलिम त आहे कोन, को मुफ्ती त आहे कोन, जरा दलील घुरदो मां जवाब न दी सघंदो। जॾहिं जवाब न ॾेई सघंदो त पोइ मां उते शैतानी हमलो कंदो। कहिड़ो? खलक़तनी मिन नारियूं खलक़तहु मिन तीन। शैतान कयो ना वार, अल्लाह जी बारगाह में यो एतराज कई ना त मुखे तो बाह मां पैदा कयो आहे ऐं इनके मिट्टी मां पैदा कयो थई। त इए पो तहां के तरह तरह जा उहे वसवसा ॾियण शुरू कंदो ताकि तहां जो ईमान जेको कमजोर थे। छो जो तहां वट ऐं असां वट हिकड़ी शय आहे जेका कीमती शय आहे ऐं उहा आहे ईमान। ऐं वो ईमान मिलियो आहे मुस्तफा करीम जी सदके।
जेकरे मुस्तफा करीम जी मोहब्बत वही ता ईमान ऑटोमेटिकली कमजोर थी वेंदो। अल्लाह तहां के असा के पंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत अता फरमाए, हुजूर जो सच्चो प्यार नसीब फरमाए, हुजूर जी सहाबा जी मोहब्बत अता फरमाए, हुजूर जी अहले बैत जी मोहब्बत अता फरमाए, औलिया उम्मत जी मोहब्बत अता फरमाए, एहतराम मुस्लिम नसीब फरमाए, वडन जो अदब नसीब फरमाए, नंढन सा शफकत नसीब फरमाए, नमाज पंजगाना जी पाबंदी नसीब फरमाए। जोर जे नमाज मुझे ख्याल में न थी आ साईं जन पर्ची लिखी आ एक नात थींदी ऐं दुआ थींदी, उनखां बाद ज़ोहर जी नमाज भी थींदी। त पहिरीं लंगर करे लो।